अस्सलाम वालेकुम दोस्तों, माय लाइफ बख्शीदार तव्हां सां गॾु आहियां। घणे वक़्त खां पोइ ज़रूरत हुई त जेको 12हें दर्जे जो नओं किताबु आयो आहे सिंधी लाज़मी, इन ते असांखे पहिरियों ई कमु करणो हुयो, पर किन सबबनि जे करे देरि थी वई आहे, जंहिंजे करे हाणे असां उन ॻाल्हि खे वधायूं कोन था। पर ज़रूरत इहा आहे त जेको हिन में नज़म वारो भाङो आहे, उन नज़म वारे भाङे खे जीअं जो तीअं असां पंहिंजे नंढे नंढे लेक्चर्स में अॻिते वधाईंदा हलूं, ऐं जेतिरा बि शाइर आहिनि उन्हनि शाइरनि जी शाइरीअ जी सम्झाणी ऐं उन्हनि जे मुख़्तसिर सवाल हयात सां ॻाल्हाईंदा हलूं। काज़ी कादन हिन असांजे किताब में पहिरियों शाइर आहे जेको शामिल कयो वियो आहे। इन खां पहिरियों वारो जेको पुराणो सिलेबस हुयो, उन में शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां शुरूआत हुई। काज़ी कादर जे मुतालिक़ मुंहिंजे यूट्यूब चैनल ते केतिरा ई लेक्चर्स मौजूदु आहिनि जेके डिटेल में मौजूदु आहिनि। उन्हनि ते वधीक वज़ाहत करण जी ज़रूरत कोन्हे का। जेकर तव्हां ज़रूरत पए त तव्हां उन्हनि खां पढ़ी ॿुधी सघो था। हा, अलबत्ता बुनियादी ॻाल्हि जेका आहे उहा असां ज़रूरु शेयर कंदासीं त नज़म जे भाङे में पहिरियों शाइर जेको आहे उहो काज़ी कादन आहे। काज़ी कादन जी पैदाइश जो साल 1463 ईस्वी ऐं वफ़ात जो साल 1551 ईस्वी आहे। ही सिंधी क्लासिकल शाइरीअ जो पहिरियों शाइर आहे जंहिंखे सिंधी क्लासिकल शाइरीअ जो अबु पिणु चयो वेंदो आहे। हिन जा इब्तिदाई 7 बेत असांखे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे मल्फूज़ात बयान वारिसीन व तंबीहुल गाफ़िलीन मां मिलिया हुया। उन खां पोइ इन ते वधीक जेका खोजना कई या खोजना थी, उन जो सहरो जेको आहे उहो हीरे ठक्कर ते आहे। हीरे ठक्कर सभ खां पहिरियों हिन जा सभ खां पहिरियों हिन जा बेत उहे लिहत कया ऐं उहे हिंदुस्तान जे शहर हरियाणा मंझां हुया, जंहिंजो हाणे रिसालो छपियल आहे। इन खां पोइ डॉक्टर बलोच ऐं ॿियनि केतिरनि ई आलमनि उन ते मुफ़सिल तहक़ीक़ी कमु कयो आहे। जेका ज़रूरत आहे त जेके असां वटि किताब में बेत ॾिनल आहिनि, उन्हनि बेतनि जी सम्झाणी कजे, उन्हनि जी वज़ाहत कजे, उन्हनि खे पेश कजे त काज़ी कादन मानवी तौर ते, रूहानी तौर ते पंहिंजे बेत में छा फरमाए थो ऐं बेतनि में कहिड़ी तलक़ीन करे थो। इन खां अलावा असां पहिरियों वज़ाहत करे आया आहियूं त बेत छाखे चइबो आहे, बेत जी जोड़जक कहिड़ी आहे। उहा मुंहिंजे ॿियनि यूट्यूब चैनल जो वीडियोज़ आहिनि, उन्हनि ते मौजूदु आहिनि, उन्हनि ते तव्हां ॿुधी पढ़ी सम्झी सघो था। हिते सिर्फ़ु हिन बेत जी सम्झाणी ॾींदुसि ऐं अव्हांखे तरीक़ेकार ॿुधाईंदुसि त जॾहिं अव्हां इम्तिहान में वञो त अव्हां उन इम्तिहान में हिन बेत जी सम्झाणी कीअं लिखंदो ऐं उनखे कहिड़े नमूने सां जेको आहे सो पेपर सवाल हल करण जी कोशिशि कंदो। ठीकु आहे। सभ खां पहिरियों रूहानी तौर ते यानी बेत जी सम्झाणी जेका आहे उहा आहे पहिरीं पाण विञाए सो लहे। काज़ी कादन जे बेत जी सिट आहे पहिरीं पाण विञाए सो लहे, मन अंदर मुंह पाए तोई अंदर सुपरी। मन अंदर मुंह पाए तोई अंदर सुपरी। हाणे हिन बेत में काज़ी कादन फरमाए थो त पहिरीं पाण विञाए, इंसान खे पहिरियों पंहिंजी अना खे, पंहिंजी ख़ुदगर्ज़ीअ खे, पंहिंजी वॾाईअ खे, पंहिंजे गुरूर खे, तकब्बुर खे फना करणो आहे, ख़तमु करणो आहे। उन खां पोइ पाण विञाए सो लहे, जेको पाण जे पंहिंजी वॾाई विञाई, पंहिंजो तकब्बुर विञायो, पंहिंजो गुरूर विञायो, पंहिंजे जेको आहे सो अना खे पासे रखियो, उहो ई ख़ालिक़ काइनात खे रसी सघे थो, उहो ई उते पहुची सघे थो ऐं उनजे राज़नि खे, उनजे ॻुझनि खे सम्झी सघे थो। इन जे करे हुन अहिड़ी ॻाल्हि खे कई आहे जो वहदानियत ऐं वहदतुल वजूद जा जेके फ़लसफ़ा आहिनि उहो हिननि पंहिंजे शाइरीअ जे ज़रिए सम्झाइण जी कोशिशि कई आहे। मन अंदर मुंह पाए यानी कि पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिस। मन अंदर, पंहिंजे अंदर में मुंह पाए, पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसो, तोई अंदर सुपरी, तुंहिंजे अंदर में तुंहिंजो सुपरी रहे पियो थो। सुपरी केरु आहे? ख़ालिक़ काइनात आहे, महबूब आहे, अल्लाह आहे, जेको इंसान जे अंदर में वसे थो।
जीअं क़ुरान जी आयत आहे वनहनु अक़रबु इलैहि मिनल हब्लिल वरीद ऐं असां इंसान खे साह जी रग खां वधीक वेझा आहियूं। इहो मफ़हूम इहो आहे, मां माना में ॻाल्हि थो कयां। ठीकु आहे, हाणे अचो इहो त हिनजो थियो सम्झाणी, अवां इनखे पंहिंजे तरीक़े सां लिखी सघो था। असां इहो कतई कोन चवंदासीं त तव्हांखे हिकिड़ी पूरी सम्झाणी लिखी ॾियूं, उहा सम्झाणी अवां जीअं जो तीअं लिखो न, बेत सम्झो ऐं उन सम्झ जे मुताबिक़ अव्हांजो ज़हन छा थो चए उहो लिखो। अचो त हाणे असां हिनखे हिकु ॿिए पासे वठी हलूं त अव्हां जॾहिं इम्तिहान में वेंदो त अव्हांखे कहिड़े तरीक़े सां इन शइ खे सम्झणो आहे। हीउ हिते बेत लिखियो पियो आहे, इम्तिहान में जॾहिं जवाबी कापी ते तव्हां ईंदा आहियो त इन बेत खे पेपर मंझां, क्वेश्चन पेपर मां, सवाली पेपर मां पंहिंजे जवाबी कापीअ में उतारणो लाज़मी आहे। जेकॾहिं अव्हां उतारींदो, लाहींदो त अव्हांखे आसानी थींदी ऐं उन खां पोइ पहिरियों कमु जेको आहे उहो कयो वेंदो आहे नवां लफ़्ज़। असां वटि लफ़्ज़ वेंदा आहिनि कहिड़ा आहिनि, नवां लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। ठीकु आहे, सभ खां पहिरियों कमु इहो कयो वेंदो त सभ खां पहिरियों छा आहे, नवां लफ़्ज़ ऐं उन्हनि जी माना। हाणे असांखे ॾिसणो इहो आहे त अहिड़ो कहिड़ो लफ़्ज़ आहे जेको असांजे लाइ हिते नओं आहे, जेको असांजे लाइ नओं आहे। हाणे इन में ॾिसूं था त हिकिड़ो मोह असांजे लाइ नओं लफ़्ज़ आहे जेको लिखियो पियो आहे हिते, छाकाणि असां वटि हिनजी हाणे सूरत मटिजी चुकी आहे। उनजी माना आहे मोह, सूरत, जाती, पाइण। ठीकु आहे, हाणे मन अंदरि मोह पाए, यानी कि पंहिंजे सूरत पंहिंजे अंदर में ॾिसो, पंहिंजी सूरत पंहिंजी जाती पंहिंजे अंदर में पाए, तॾहिं वञी ॾिसी सघंदे। पाए कोई अंदरि सुपड़ी। हाणे हिते सुपड़ी मानवी मानो थियो आहे, जंहिंखे असां चवंदा सुपड़ी। आम माना है प्यारो, फिर खालिक कायनात। ठीकु आहे, पहिरियों कम असां इहो कंदासीं। जेकॾहिं अव्हां वटि ॿिया के लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे विञाए, माना हिते विञाए माना ख़तमु करणु न आहे, उहा ई आहे, पर पंहिंजी अना खे ख़तमु करणु, पंहिंजे गुरूर खे ख़तमु करणु। छाकाणि माना असांखे जेका ॾियणी आहे उहा माना मफ़हूम वारी ॾियणी आहे त बेत में उहो माना, उहो लफ़्ज़ कहिड़े मतिलब जे लाइ कमु आयो आहे, उन खे शइ खे सम्झणु ज़रूरी आहे। उन खां पोइ असां वञी उनजो मक़सद ते पहुची सघंदासीं। पहिरियों कमु इहो थियो, ऐं उन खां पोइ ॿिए नंबर ते असांखे जेको कमु करणो हूंदो आहे सो हूंदो आहे इनजो, यानी कि जेका सम्झाणी लिखूं था असां, हवाला लिखूं था असां, सभ खां पहिरियों जेको आहे पोइ असांखे लिखणो पवंदो आहे त हवालो छा आहे, किथां किताब, कहिड़े किताब मां खयल आहे, कंहिंजो बैत आहे, कॾहिं ॼाओ, कॾहिं वफ़ात कराई, ऐं इन ते कहिड़नि आलिमनि कमु कयो। अव्हांजे किताब में वाज़ लिखियो पियो आहे, 3-4 लाइनूं वॾियूं आहिनि, 2 लाइनुनि में, 2 लाइनुनि में अव्हां इन जो जवाबु हवाले तौरु लिखी सघो था। ठीकु आहे, उन खां पोइ असां ईंदासीं हिनजे हुनजी मरकज़ ते, सम्झाणी जेका असां बयान कई आहे। ठीकु आहे, हाणे इन सम्झाणीअ जे जेका असां हिते बयान कई आहे उन सम्झाणी खे असां हिते लिखंदासीं त असांजो जेको हिकिड़ो मुकमल आहे उहो खाको तयारु थी वेंदो, ऐं जेको पेपर चेक कंदड़ हूंदो आहे उन खे बि आसानी थींदी आहे त हा हिन जेको आहे सो बहितर नमूने सां कमु कयो आहे ऐं हिनखे इन जी सम्झ
मौजूदु आहे, जंहिंजे करे ज़रूरत आहे त इन खे पूरी मार्कूं ॾिनियूं वञनि। इनशा अल्लाह असां अॻिते जेके बि बेत आहिनि उहे इन्हनि जो मुकमल तजज़ियो कंदासीं, उन्हनि जी सम्झाणी कंदासीं ऐं ज़रूरत पई त किथे अञा वधीक सवलो तरीक़ो ऐं बहितर तरीक़ो खणींदासीं त जीअं अव्हां पंहिंजी सम्झाणीअ में अञा वधीक बहितर खां बहितर कमु मोकिलाए सघो।